हिन वीडियो में असांखे चयो वियो आहे त 7x + 10 होल स्क्वायर खे सॉल्व करणो आहे, सिंप्लीफाई करणो आहे। सभ खां पहिरियों मां तव्हांखे उहो ॿुधाईंदुमि जेको असांखे न करणो आहे। हाणे ॾिसो 7x + 10 जे मथां होल पावर आहे ऐं अगरि असां हिनखे 7x ऐं उनखे अलॻि सां पावर ॾियूं, वरी 10 खे अलॻि सां पावर ॾियूं ऐं सॉल्व कयूं त इहो ग़लति आहे, इहो रॉन्ग आहे ऐं असांखे ईअं न करणो आहे। इन सां असांजो सवाल जो जवाबु ग़लति ईंदो ऐं असांजो जवाबु ग़लति थी वेंदो। तव्हांजो दिमाग़ थी सघे थो तव्हांखे चवंदो हुजे त 7x + 10 जे मथां होल पावर आहे त इहो बराबरि थींदो 7x स्क्वायर, वरी उनखे मल्टीप्लाई कयूं असां 10 स्क्वायर सां, त इहो ईअं तरीक़े सां हल न थींदो आहे। इहो ग़लति तरीक़ो आहे, छाकाणि त हिन जे विच में मल्टीप्लिकेशन न पर एडिशन आहे ऐं पावर ॿिन्हिनि जे मथां आहे। ऐं हीअ जेको सॼी एक्सप्रेशन आहे जेका असां हाणे ठाही आहे, इहा ग़लति एक्सप्रेशन आहे। इन सां असांजो जवाबु ग़लति अची वेंदो ऐं असांखे इन तरीक़े सां ना ई हल करणो इन सवाल खे, बल्कि इनखे पंहिंजो पाण सां ॿ दफ़ा मल्टीप्लाई करणो आहे त जीअं उहो स्क्वायर थी वञे। जीअं हाणे 7x + 10 आहे, वरी उहो मल्टीप्लाई थींदो 7x + 10 सां। पावर जो मतिलबु हूंदो आहे त उहो साॻियो टर्म पंहिंजो पाण सां ॿ दफ़ा मल्टीप्लाई थियल आहे। जीअं हिते असां 7x + 10 खे पंहिंजो पाण सां ॿ दफ़ा मल्टीप्लाई कयो आहे। ऐं कोई बि बाइनोमियल हुजे, यानी घण रक़मी हुजे या ॿ रक़मी हुजे या हिकु रक़मी हुजे, जीअं हे असां वटि हाणे ॿ रक़मी हुयो, त इनखे असां पंहिंजो पाण सां मल्टीप्लाई कंदा आहियूं जॾहिं बि असांखे स्क्वायर खे सॉल्व करणो हूंदो आहे। ऐं इहो ईअं ई हल थींदो आहे। मां अगरि हिकिड़ो जनरल प्रिंसिपल खणा, हिकु जनरल उसूल खणा इन शइ खे सम्झाइण जे लाइ, त इनखे अगरि डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी लॻे या कहिड़ी बि लॻे, त असां खणूं था सभ खां पहिरियां हिकिड़ी जनरल प्रिंसिपल था खणूं, त a खणूं था a + b ऐं उनखे होल स्क्वायर था कयूं, त इहो बराबरि थींदो असांजो a + b होल स्क्वायर छाजे? इहो बराबरि थींदो a + b पंहिंजो पाण सां मल्टीप्लाई थींदो ॿ दफ़ा, यानी a + b मल्टीप्लाई थींदो a + b सां। ऐं अगरि असां हिनखे वधीक हल कयूं त असां वटि जेको a आहे a + b सां मल्टीप्लाई थी वेंदो, त असां वटि टर्म कुझु ईअं ठही ईंदो त असां वटि जेको a आहे उहो मल्टीप्लाई थींदो a + b होल ब्रैकेट सां, ऐं वरी जेको b आहे उहो बि मल्टीप्लाई थींदो a + b होल ब्रैकेट सां। त हाणे असां वटि इहे टर्म्स ठही ईंदा ऐं अगरि हिनखे सॉल्व कंदासीं त a × a स्क्वायर थींदो ऐं a × b ab थी वेंदो, वरी b मल्टीप्लाई थींदो a सां त वरी ab थी वेंदो, ऐं उनखां पोइ वरी b सां मल्टीप्लाई थींदो त असां वटि b × b b स्क्वायर थी वेंदो। हाणे उनखां पोइ असां वटि ए बी जा ॿ टर्म्स आहिनि। अगरि असां इन्हनि खे पाण में जोड़ कंदासीं त असां वटि ए बी हिकिड़ो ऐं ए बी ॿियो, त असां वटि 2ab थी वेंदो। ऐं उनखां पोइ असां वटि a स्क्वायर साॻियो जो साॻियो ओड़ो ई रहंदो ऐं प्लस में 2ab प्लस में असां वटि b स्क्वायर थी वेंदो। हिनखे असां स्क्वायर जो फार्मूलो बि चवंदा आहियूं। हाणे हिन में ॾिसो त पैटर्न कहिड़ो आहे, जेको तरतीब कहिड़ी आहे। सभ खां पहिरियों जेको पहिरियों टर्म हूंदो उहो स्क्वायर थींदो, उनखां पोइ जेको ॿई टर्म हूंदा उहे पंहिंजे पाण में मल्टीप्लाई थींदा ऐं 2 सां बि मल्टीप्लाई थींदा, ऐं उनखां पोइ जेको टियों टर्म हूंदो या जेको ॿियो टर्म आहे उहो वरी अलॻि सां स्क्वायर थींदो। त हाणे हिते असां वटि 7x + 10 आहे, त 7x अलॻि सां स्क्वायर थींदो, उनखां पोइ 2 मल्टीप्लाई थींदो ऐं 7x ऐं 10 पंहिंजे पाण में अलॻि सां मल्टीप्लाई थींदा, ऐं उनखां पोइ आख़िर में असां वटि जेको 10 आहे वरी उनजो स्क्वायर थींदो। यानी इन तरीक़े सां असांजो इहो सुवालु हल थींदो। हाणे हिनखे हल था कयूं त असां वटि 2 जेको आहे उहो मल्टीप्लाई थियल आहे 7x सां ऐं 10 सां, यानी इहो जेको 2ab जे बराबरि हो। a अगरि असां 7x खे खणूं ऐं b अगरि असां 10 खे खणूं, त हाणे अगरि हिनखे हल था कयूं असां फर्दर अॻिते, त 7x स्क्वायर खे हल कंदासीं त 7 × 7 असां वटि थी वेंदो 49 ऐं x × x स्क्वायर थी वेंदो। ऐं उनखां पोइ असां वटि 2 मल्टीप्लाई थियल आहे 7 सां ऐं उहो मल्टीप्लाई थियल आहे 10 सां, त 2 × 7 = 14 ऐं 14 × 10 = 140, त 140 थी वेंदा ऐं x असां वटि अकेलो आहे त उहो x थी वेंदो 140x। ऐं आख़िर में असां वटि 10 जो स्क्वायर आहे, त 10 × 10 असां वटि थी वेंदो आहे 100। ऐं इहो असांजो इन स्क्वायर जो सॉल्यूशन आहे।